नाज़रीन अहम ख़बर वांखे ॾियो पिया अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ॿिनि ॾींहं जे दौरे ते चीन पहुची वियो आहे। बीजिंग एयरपोर्ट पहुचण ते चीन जे आला अमलदारनि अमरीकी सदर ट्रंप जी आजियां कई। एयरपोर्ट ते ट्रंप जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। मासूम ॿारनि ॿिन्ही मुल्कनि जा झंडा लहराया। अमरीकी सदर ट्रंप पंहिंजे दौरे दौरान चीनी सदर समेत ॿियनि अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो, जंहिंमें ईरान जंग समेत ॿियनि मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ज़रियुनि जो चवणु आहे त अमरीकी सदर चीन खे अमरीकी मंडियुनि ताईं पहुच ॾियण बाबति आगाही पिणु ॾींदो। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ॿिनि ॾींहं जे दौरे ते चीन पहुची वियो आहे। बीजिंग एयरपोर्ट पहुचण ते चीन जे आला अमलदारनि अमरीकी सदर ट्रंप जी आजियां कई। एयरपोर्ट ते ट्रंप जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। मासूम ॿारनि ॿिन्ही मुल्कनि जा झंडा लहराया। अमरीकी सदर ट्रंप पंहिंजे दौरे दौरान चीनी सदर समेत ॿियनि अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। चीन में ईरान जंग समेत ॿियनि मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ज़रियुनि जो चवणु आहे त अमरीकी सदर चीन खे अमरीकी मंडियुनि ताईं पहुच ॾियण बाबति आगाही पिणु ॾींदो।